नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त करोंडी में पाकिस्तानी ख़ासकेली एहतियात तरफ़ां कुर्बान ख़ासकेली, आफ्ताब यूसुफ ख़ासकेली ऐं ॿियनि पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी वई। रैली में कश्मीर बणिजंदो पाकिस्तान जा नारा हयां विया। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई ऐं कश्मीरी मज़लूमनि सां थींदड़ ज़ुल्म ते अक़वामी मुतहिदा जी ख़ामोशी ते अफ़सोस पिणु कयो वियो। इन मौक़े ते इन्हनि चयो त कश्मीरियुनि सां ज़ुल्म सितम ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि, जंहिंजी रोकथाम लाइ अक़वामी मुतहिदा खे नोटिस वठणु घुर्जे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।